गुरु अगर पाण खे अपनाइनि था त भले असां असली वञूं पर गुरु असांखे न ॾिसारंदो। चवंदा आहियूं हिकु भॼन में चवंदा आहियूं लाइन चवंदा आहियूं हुनमें तूं ठहो न ठहो मूंसां मां बाबल तोसां लसस तूं लिखंदे मां ॻोल्हे लहंदसि मुंहिंजे मन खे लॻे न प्यारो बाबा तोखां सवाइ ही जहान सारो। त एतिरो प्यार पंहिंजे गुरूअ सां करणो आहे, सॼो ॿार हुनजे मथां छॾणो आहे। हू वेठा आहिनि भई असांजे मथां ॿार छॾो। जीअं कंहिं गांव वारे वटि वेंदा न, गांव वारे खे चवसि भई ये सब नारंगी हमको दे दो, हम तुमको जितना पैसा है दे देते हैं। वो गांव वारो चवंदो आहे न न तव्हांखे ॾेई छॾंदमि मौसमियूं नारंगियूं त मां छा वेही कंदुसि सॼो ॾींहुं। त चए थो इंसान जी हालत बि उहो ई आहे। बाबा चए थो मूंखे सॼियूं चिंताऊं ॾेई छॾो, पर असांखे आदत आहे हिकु हिकु चिंता पाण संभालण जी, गुरूअ ते नथा छॾूं। जीअं हिकु पुजारी हुयो, डेली कृष्ण भॻवान जी पूजा कंदो हो। कृष्ण भॻवान साक्षात साम्हूं अची वेंदा हुआ। हाणे रोज़ कृष्ण सां ॻाल्हाईंदो हो त ॾाढो विश्वास थी वियुसि भई कृष्ण भॻवान मुंहिंजो पल पल राखो आहे। हिकु ॾींहुं भुल में हिन खां पेर लॻी विया धोबियुनि जे कपिड़नि ते। नदी जे हिते वञे पियो किनारे ते त धोबियुनि जा कपिड़ा पिया सुखियनि, हुते हुनजो पेर लॻी वियो। त धोबी पुठियां भॼनि था हिनखे मारण जे लाइ। हिनखे पको विश्वास आहे केरु बचाइण ईंदो? कृष्ण भॻवान। कृष्ण खे मञींदो न भई उहो मूंखे पक बचाइण ईंदो। हाणे हिनखे पको विश्वास हुयो भई मूंखे कृष्ण बचाइण ईंदो। त हिन छा कयो, कृष्णा कृष्णा सॾु करणु चालू कई। पुठियां वञी करे ॾिसे त धोबी तमामु अॻियां पहुची विया आहिनि ऐं हिनखे कंहिं वक़्तु बि मारी वियो। हाणे हिन टेंशन में छा कयो, पत्थर खणी करे धोबियुनि खे हईं। धोबियूं बि हुनखे 5-6 पत्थर हया। जख्मी थी करे घर आयो, अची करे रोए पियो ॾाढो, सॼी राति रुनो भई मूंखे कृष्ण बचाइण न आयो। भई धोबी मुंहिंजे पुठियां भॼनि पिया, मां कृष्णा कृष्णा आवाज़ ॾिनो पर मूंखे कृष्णा बचाइण न आयो। ऐं धोबियुनि मूंखे छा कयो, पत्थर हणी छॾिया। ॿेड़ी सुबुह जो उथियो, कृष्णा भॻवान आयो हुते, हुनजे साम्हूं वेठो। हुनखे पुछियसि त भई कल्ह मां तव्हांखे एॾा सॾु कया, तव्हां छो न आया मूंखे बचाइण? त सभई ध्यान सां ॿुधो, कृष्ण भॻवान केॾो सुहिणो जवाबु ॾियनि था। चईसि मां आयो हुउसि तोखे बचाइण जे लाइ, पर मां छा अची ॾिसां तूं पाण वेठो तो पत्थर हणी हुननि खे। त तूं पाण पत्थर पियो हणी त मां चयो तूं पाण भुली थो सघीं, त मां इन करे वापसि हली वियुसि। त माना अगरि गुरूअ ते छॾूं त केतिरा % छॾूं? केतिरा %? 100 जा 100%
जे गूगल ते छॾे ॾियो, कहिड़ी बि ॻाल्हि जो टेंशन न खणो, सभु पहिरीं खां ई बणियो पियो आहे। हे इंसान पाण में सोचंदो आहे भई मां कयो, मां कयो। जीअं हाणे अॼु सत्संग में बि टेंशन हुयो न हुयो? बिल्कुलु न। शादी जो टेंशन आहे न? हाणे काथे पाण ई वेठो आहे बाबा। बोल गोदरी वारी घनश्याम की खाई पी लय कर बाबल जी जय कर। जेको थिए पियो उहो सभु सुठो पियो थिए। ही पंहिंजो दिमाग़ ई आहे जेको ही ख़राबु आहे, ही सुठो आहे, ही सही आहे, ही ग़लति आहे। छोकरियां परवाह बाबल वेठो आ, पाण भरी तो भंडार बाबल वेठो आ। छोकरियां परवाह बाबल वेठो आ, पाण भरी करे अचंदा। छोकरियां परवाह बाबल वेठो आ, पाण भरी तो भंडार
मटकी खड़ी कौन पान चंदी मटकी खड़ी कमला राम स्वरूप बाबा के सभी भागन शहनशाह सतगुरु बाबा अरदास राम साहिब जेड़ा बाबा गीलाराम साहिब जेड़ा गुरु मिलिया है गुरु साहब वेठा हुजन असां वेही करे ॻाल्हायूं वो सब सफ़ा गलत में गलत आहे तो सभई मिली करे पंहिंजे गुरुअ खे रीझायूं पंहिंजे गुरुअ जी महिमा ॻायूं त हुनजी रहमत असांजे मथां थिए त सभई मिली करे चवण लॻा मूंखे बाबा गीलाराम जहिड़ो गुरु मिलियो आहे ॿियो छा तो
अचूं जेको जंहिं शइ ते हथ रखंदो उनखे मां उहा शइ ॾेई छॾींदुसि। सभु गांव वारा जेके हुया जीअं ई महल जे अंदर विया महांगी में महांगी शइ ॻोल्हनि पिया। कंहिं पलंग ते हथ रखियो, कंहिं कबट ते हथ रखियो, कंहिं जेके फ्लावर पॉट्स पिया हूंदा आहिनि अलॻि अलॻि शयुनि ते वेठा हथ रखनि त इहा शइ असां खणूं। हिकु नंढड़ी छोकिरी हुई, ॾाढी समझदार हुई, वञी करे राजा जो हथ पकड़े करे बीठी। माना छा मिलंदो हुनखे? राजा मिलंदो। जॾहिं राजा मिलंदो सभु कुझु मिलंदो। त असां बि शयूं न ॻोल्हियूं, बाबा खां शयूं न घुरूं, बाबा खे ई घुरूं। हिकु दफ़ो बाबा पंहिंजा थींदा माना सभु कुझु पंहिंजो आहे। जिन जिन बाबा जी सेवा कई आहे बाबा उन्हनि खे कुझु बि अची करे गंढियो आहे। मंदिर में हिकु भाविका नाले जी छोकिरी ईंदी हुई, हुनजे ॿार जी एडमिशन न वई। हर मंगल अची करे अरदास करे बाबा खे त हफ़्ते जे अंदर हुनजी एडमिशन ॿार जी थी वई। कंहिंजो धंधो न हले, बाबा चवनि पंहिंजे वतन जे नाले ते धंधो खोलो। भई जेको तव्हांजी माता पिता जो नालो आहे उनजे नाले ते धंधो खोलो त पाण ई हलंदो। या वरी चवंदा हुआ पंहिंजे गुरुअ जे नाले ते, साईं कंवरराम साहिब जे नाले सां धंधो खोलो त तव्हांजो धंधो हलंदो। बाबा सभु कुझु ॾेई सघनि था। प्रतिभा ताई पाटिल आहे, प्रेसिडेंट हुई इंडिया जी, राष्ट्रपति। त उहो बि जलगांव जी आहे, 18 साल जी हुई। जलगांव गांव में तेल ख़त्म थी वियो हो, वञी करे तेल अरेंज करे आई। तो बाबा जे मुख मां शब्द निकला, भाई तू बहुत बड़ी बाई बनेगी। ऐं वाकई वो छा ठही हुई? प्रेसिडेंट ठही हुई। तो बाबा प्रेसिडेंट ठाहे था सघनि त उन्हनि जे लाइ स्कूल जी एडमिशन, धंधो खोले ॾियणु, बिज़नेस खोले ॾियणु, नौकरी वठी ॾियणु, ॿारनि जी शादी कराइणु, इहे उन्हनि जे लाइ नंढा नंढा कम आहिनि। शारदा भाभी खे बि ॾिसो, बाबा सपने में अची चई विया भई असां मनीष खे मंगायूं था, माना असां खां वधीक टेंशन उन्हनि खे आहे। बोल गोदी वरे घनश्याम की जय। ऐं सरिता जी फोन बि मूं वटि आयो। बाबा पंहिंजा कम करनि था, करनि बाबा था, पर कंहिंजे न कंहिंजे रस्ते करनि था। अरे ही जेका सरिता जी मंगली थे वेठी, इन जी सस भी मुंहिंजे ऑफिस में अची वेठी है। मां पहिरियों फोन सरिता जी मम्मी खे लॻायो, सरिता जे डैडी खे। त ये सब कराइण वारा बाबा आहिनि, करनि उहे वेठा। चवंदा आहिनि न करते हो प्रभु आप मेरा नाम बोला। पर अनीता जो नंढी हूंदी हुई, अनीता अञा मूंखे लॻे थो 20-25 साले जी, बाबा में ॾाढो विश्वास। एॾो सुठो धुन वॼाईंदी हुई, एतिरा सुठा भॼन ॻाईंदी आहे अनीता। त हाणे कॾहिं न अची सघंदी आहे मंदिर। त उहो ई चयोसीं पहिरीं कथा में भई असां विसरी था वञूं पर बाबा नथा विसरनि। हिकु दफ़ो उन्हनि वटि असांजो अकाउंट खुली वियो, असां विसरी वेंदासीं पर उहो घर वेठे असांखे उनजो पुण्य पहुचाए वेंदा। बोल गोदी वारे घनश्याम की जय। ओ जलगांव